अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साईं मुंहिंजा पंहिंजो त पहिरें ॾींहं खां मुतालबो रहियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले मूजिबि सिंध मां अफ़गाननि समेत समूरनि परॾेही माण्हुनि खे फ़ौरी तौरु नेकारी ॾिनी वञे। पर छा कजे, सिंध सरकार इन समूरे मामले ते मुजरमाणी ख़ामोशी इख़्तियार करे वरिती आहे। सिंध हुकूमत पारां अञा ताईं का बि कार्रवाई न कई वई आहे। सिंध वासियुनि खे इन मामले ते भरपूर आवाज़ उथारणो पवंदो त जीअं धारियुनि खे नेकाली मिली सघे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ासि तौर ते कराची में एतिरा धारिया आबाद कया विया जो कराची ॼण त बैन अक़वामी यतीम खानो बणिजी वियो आहे। इन समूरी सूरत हाल ते ख़ूबसूरत लेखक गुल कटोहर लिखे थो, हूं त कराची में मुंहिंजा केतिरा ई महिरबान दिलि में विहारण जहिड़ा यार दोस्त मिट माइट आहिनि जेके अणमयो प्यार ॾींदा आहिनि, पर मुंहिंजी दिलि मूंखे वठण तरसण खां मना कंदी आहे। उनजो सबबु हीअ आहे त मां पाण कराचीअ जे लूणायनि हवाउनि में केतिरनि सालनि ताईं रही चुको आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त कराची अंदरि रहंदड़ दोस्तनि जूं केतिरियूं न मजबूरियूं हूंदियूं आहिनि ऐं खेनि कंहिंखे महिमान तौरु तरसाइण में 100 अहजायूं सहणियूं पवंदियूं आहिनि जिन जो इदराक महिमान थी आयल खे हूंदो ई नाहे। उन करे कोशिशि कंदो आहियां त कंहिं होटल ते रही पवां ऐं इन सिलसिले में घणो तणो कैंट स्टेशन ते जुड़ियल होटल मां कंहिं हिक ते रही पवंदो आहियां। पर साईं एजाज़ अब्बासी जहिड़ा महिरबान अहिड़ा बि आहिनि जिन वटि केतिरा ॾींहं केतिरियूं रातियूं संदन मेज़बानी जा मज़ा माणे चुको आहियां। मूं कोशिशि पए कई आहे त कराची में मुंहिंजो पंहिंजो को ठिकाणो हुजे जिते बिना खुटके जे 8, 10 या 15 ॾींहं रहियो पियो हुजां। उन लाइ केतिरनि पंहिंजे यारनि दोस्तनि खे का मुनासिबु जाइ या के मुनासिबु दोस्त जेके अॻुवाट उते रहियल आहिनि उन्हनि सां सलाह ॾियण जूं ॻाल्हियूं करे चुको आहियां। थोरा साल अॻु मूं क्रिश्चन बिरादरी जी YMCA हॉस्टल जी मेंबरी 5000 रुपया ख़र्च करे वरिती हुई, पर अफ़सोस त किन सबबनि करे उन्हनि उते रिहाई जूं सहूलियतूं ख़तमु करे छॾियूं हुयूं ऐं इन नमूने मुंहिंजा 5000 रुपया खेनि चंदे तौरु मिली विया हुआ। कुझु अरसो अॻु वॾी सरकार बैन अक़वामी सूरत हाल खे साम्हूं रखंदे 45 सालनि खां पाकिस्तान अंदरि महिमान थी रहंदड़ अफ़गाननि खे वापसि मोकिलण जो फ़ैसिलो कयो हो, जंहिं ते पंजाब अंदरि त तमामु घणी सख़्ती सां अमल कयो वियो हो, जंहिंजो थोरो घणो असरु कराची में पिणु ॾिसण में आयो हो जो उते अफ़गाननि जी कराची ख़ीमा बस्ती ख़ाली थी रही हुई। हक़ीक़त हीअ आहे त हाणे उते को ख़ीमो न आहे, पर सभु पका घर जुड़ियल आहिनि ऐं हीउ उहो इलाइक़ो हो जिते अफ़गाननि जी पंहिंजी अलॻि रियासत क़ाइमु हुई जेको अफ़गानी ॾोहारियुनि लाइ जन्नत मिसल हो। हिते मनशात फ़रोश हर क़िस्म जो असलु विकिणंदड़ त रहंदा हुआ, पर उन सां गॾु अफ़गानी फ़ोरू ॾींहं ॾिठे जो आम माण्हुनि खां फुलूट करे, क़त्ल करे, दंगा फ़साद करे उन अफ़गान ख़ीमा बस्ती वारी महफ़ूज़ तरीन पनाहगाह में बिना खुटके जे रही पवंदा हुआ। हैदराबाद में हिकु पठाण सिंधी नौजवान जो क़त्ल कयो हो, जंहिं ते सॼी सिंध सख़्तु रद्दअमल ॾेखारे हो त उन अमल ख़िलाफ़ उन बस्ती मां हज़ारे अफ़गाननि सोराब ॻोठ वटि गॾु थी सिंधियुनि खे मारकुट कई हुई। उन्हनि उते रही किरोड़े रुपयनि जी फुलूट कई हुई ऐं उहा समूरी दौलत हू अफ़गानिस्तान मोकिले चुका आहिनि। उते जेकॾहिं को मूं जहिड़ो आम माण्हू दाख़िल थिए हा त खेसि ॿोटी ॿोटी करे संस लाश खे कंहिं गंद जे ढेर ते उछलियो वञे हा। कुझु साल अॻु कराची जी मच्छर कॉलोनी में धारियुनि धाड़ियलनि ॿिनि सिंधी इंजीनियरनि ख़िलाफ़ु मस्जिदनि में ऐलान कराए नौजवाननि खे पकड़ाए पथरनि ऐं सिरोटनि सां संदनि मथनि खे चिथराए क़त्ल करायो हो। अफ़गान ख़ीमा बस्ती में त सिंध पुलिस जे अहलकारनि खे दाख़िला जी इजाज़त न हूंदी हुई। केतिरा भेरा 5-8 पुलिस मोबाइलूं उन बस्ती में ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण लाइ जॾहिं दाख़िल थियण जूं कोशिशूं कयूं हुयूं त मथनि हर पासे खां गोलियुनि जूं बरसातूं वसायूं वेंदियूं रहियूं हुयूं ऐं उहे वापसी वारो गस वठण ते मजबूर कया विया हुआ। हिकु ॻाल्हि नोट करण जहिड़ी आहे त सभ खां वॾो बादशाह वक़्तु आहे। पराई धरती ते रही केरु भले केतिरी बि बदमाशी करे, पर हिकु ॾींहुं खेसि उनजो जवाबु मिलणो हूंदो आहे जेको हाणे उन्हनि अफ़गाननि खे मिली रहियो आहे। ऐं हिन दफ़े जॾहिं मां उते पहुतुसि त उहे अफ़गानी पठाण का ख़ौफ़ में वरतल गिदड़नि जहिड़ा थी पिया हुआ। अचूं था पंहिंजे असल मक़सदु ॾांहुं। जॾहिं सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि तमामु घणी हली
ऐं अपीलूं थियण लॻियूं त सिंधियो वारो करियो, अफ़गानी घर छॾियो, वापसि पिया वञनि, जल्दी उते पहुची पंहिंजो घर हासिलु करियो। त मूं सोचियो मूंखे मथे लिकाइण लाइ उते का पनाह गाह मिली पवे त वाह जो कमु थी वेंदो। सो संदरो ॿधी अची कराची पहुतुसि, जिते पंहिंजे सोट जे पुटु सूबेदार आशिक़ बुलेदी जो महिमान थियुसि, जेको उन ख़ीमा बस्ती जे भरिसां सोराब ॻोठ पुलिस स्टेशन ते ड्यूटी कंदो आहे। असां गॾिजी उते पहुतासीं। मूं छा ॾिठो? थोरो घणो ॿुधाईंदो हलां त असां जॾहिं पहिरें ॾींहुं उते पहुता हुआसीं त ग़रीब सिंधी माण्हुनि जा डंभ हेॾां होॾां वाड़नि वांगुरु घुमी फिरी रहिया हुआ, ऐं केतिरा अञा ताईं उते तरसियल अफ़गाननि खां संदन घर, दुकान, प्लाट ख़रीद करे रहिया हुआ। ऐं अफ़गाननि जेके क़ीमतूं पंहिंजनि घरनि ऐं दुकान जूं वरितियूं पए त उहो सौदो तमामु सस्तो पए लॻो। जीअं हिकु किसो मशहूरु आहे त हिकु ॿिली कंहिं कुए खे चयो त हिन ॿिर मां निकिरी पोएं ॿिर में वञ त मां तोखे मिठाई खाराईंदुसि। कुए वराणियो हो त ॻाल्हि सफ़ा सवली आहे ऐं उहा ई ॻाल्हि मूंखे खुटके थी। सो मूंखे पिणु अहिड़ी उणतुण दिलि में उभरी हुई। 2 लखनि में 2 खां 300 गज़नि, 4 कमरनि वारो घर, रोड ते जुड़ियल 2 दुकान, 5 लखनि में 6 कमरनि जो पूरो घर, 4 लखनि में विच बाज़ार में जुड़ियल 5 दुकान, 12 लखनि में 11 कमरनि वारी महिला नुमा इमारत। सो मूं सोचियो त तकड़ न आहे करणी, थोरो इंतज़ारु करण में को हर्ज न आहे। उते ई पूरे ॻोठ जे मुख़्तलिफ़ भितियुनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि चाकिंग करे पंहिंजा नाला लिखी, मोबाइल नंबर लिखी पंहिंजा कब्ज़ा ज़ाहिर कया हुआ। उते किन नाम निहाद हाई कोर्ट जे एडवोकेटनि जी चाकिंग बि थियल नज़र आई हुई, जिन एडवोकेट लिखी पंहिंजी जहालत पे ज़ाहिर कई। उते असांखे अहिड़ा बेघर पिणु नज़र आया जेके वीगो लैंड क्रूज़र 2D गाॾियूं काहे आया हुआ। साईं कामरेड ग़ुलाम शबीर राजपर ऐं फ़रख़ शाह सरहंदी साहिब जिन मुतालिक़ ख़बर पई त उहे उते बेघर सिंधियुनि खे रहाइण जूं संजीदा क़िस्म जूं कोशिशूं कनि पिया। उन्हनि ॾांहुं सोशल मीडिया ते बार बार इहे हिदायतूं पिया कयूं त कंहिं बि अफ़गानी खां रोक पैसनि ते घर ख़रीद न करियो। ॿिए ॾींहं ते उन्हनि सभिनी दोस्तनि जूं जेके ख़बरूं पहुतियूं से तमामु घणियूं ॾुखाईंदड़ हुयूं। सिंध पुलिस रिटायर्ड उस्ताद ग़ुलाम शबीर राजपर साहिब मथां सख़्तु तशदुद कयो हो, जंहिंमें संदसि हिकु हथु सुॼी वियो हो ऐं संदसि मुंहुं ऐं चपनि मां रत ॻड़ी रहियो हो। फ़रख़ जान सरहंदी खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी जे केस में चालान करण जूं ख़बरूं हलियूं हुयूं। अफ़सोस त उहा साॻी पुलिस हुई जिन खे पठाण हूंदे अंदरि अचण जी इजाज़त न हूंदी हुई। उन्हनि 5 माण्हुनि खे मारण, चिथण ऐं इज़ाइण वारो रिवायती वहिंवार हिते पिणु जारी रखियो हो। गवर्नमेंट ऑफ सिंध ऐलान करे चुकी त उहा ज़मीन संदन मिल्कियत आहे ऐं उन सॼी बस्ती खे मस्मार कयो वेंदो ऐं हू इहो नेकी जो कमु सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। भले मूं जहिड़े माण्हू खे उते घर न ॾियनि, पर जेके ॿोड़ जा सतायल हेल ताईं उते झुगियुनि में पनाह वठी वेठा आहिनि, या उहे सभई ग़रीब इंसान जेके सिंध जे ॿियनि इलाइक़नि जे माण्हू मार माहौल खां बेज़ार थी कराची में इज़त भरे नमूने रहण ऐं निढा वॾा कारोबार करण जा ख़्वाहिशमंद आहिनि, उन्हनि खे उते रहाइण जो को बंदोबस्तु थिए त केॾो न सुठो। घणो अॻु उतरनि इलाइक़नि में अताबाद जो पूरो निढो ॻोठ लैंड स्लैंडिंग करे अताबाद ढंढ जे पाणी हेठि अची ख़तमु थी वियो हो त सिंध गवर्नमेंट फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो कंदे खेनि कराची में रहण जी इहा ॻाल्हि करे इजाज़त ॾिनी हुई त उहे पाकिस्तानी आहिनि, खेनि हिते रहण जो पूरो हक़ आहे। कराची जिते मुहाजिर कॉलोनी, बिहार कॉलोनी, बिरमी कॉलोनी, पंजाब कॉलोनी, बलोच कॉलोनी, बंगाली कॉलोनी, पठान जी बनारस कॉलोनी, मच्छर कॉलोनी जहिड़ा इलाइक़ा आबाद आहिनि, जिते घणा तणा गैर सिंधी, गैर मुल्की, गैर क़ानूनी माण्हू रिहाइश पज़ीर आहिनि। असांजी सिंध हुकूमत खे उहे गैर क़ानूनी लोधूं सफ़ा नज़र कोन पियूं अचनि। बसि छलनि के 2-4 सिंधी किन जायुनि ते रहण जी कोशिशि कनि त सिंध हुकूमत सां गॾु MQM धड़नि, मुला नईम जहिड़नि जमायतुनि जूं निंडूं हराम थी वेंदियूं आहिनि। मुला नईम, MQM धड़नि ऐं असां पंहिंजी सिंध हुकूमत जे रईसनि भोतारनि सैदनि खे कराची में रुॻो सिंधी धारिया था नज़र अचनि। बाक़ी समूरनि ज़माने जहान जे तड़ियलनि खे कराची पनाह ॾेई जेको बैन अल-अक़वामी यतीम खानो बणायो आहे, उहो खेनि सफ़ा नज़र ई नथो अचे। पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदड़ हिकु मुतअसिब उर्दू ॻाल्हाईंदड़ ज़ाहिर नफ़रत तअसब जहाल सां टमटार हिकु वीडियो भरे सोशल मीडिया ते रखी आहे, जंहिंमें हूअ सभई हदूं ओरांगियल थो ॾिसिजे। उन नमक हराम संदसि वॾनि संदन हाणोकी नस्ल खे सिंध धरती पनाह ॾेई खेनि बिना
कंहिं महिनत जे घर कारोबार नौकरी सिहत सफ़ाई मिल्के जो मालिक बणायो, पर उहे निमक हरामी खां पोइ बि कोन था मुड़नि। खेनि अवेक्यू परापरट जो ग़म मुसलसिल तंग कंदो रहे थो। वक़्त जो फीथो फिरे पियो। सिंधी हज़ारे ॾुखिया रुकावटुनि बावजूदि कराची अची रहिया आहिनि ऐं उहो हिकु अणखुट सिलसिलो आहे ऐं ईंदड़ कुझु सालनि में कराची मुकमल नमूने टोपी ऐं अजरक जे सुनहरे रंगनि सां जरकण लॻंदी। थोरा साल अॻु ताईं सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, टंडो आदम, नवाबशाह, टंडो अलहियार जहिड़ा शहर उन्हनि शहरी बाबुअनि जे कब्ज़े में हुआ, पर हाणे उहे मुकमल नमूने सिंधियुनि जा शहर थी विया आहिनि। उन्हनि शहरनि में जेके तालीमी इदारा आहिनि, कारोबार आहिनि, सियासत आहे, समाजी कमकार आहिनि, सहाफ़त आहे, उहे सभु शोभा सिंधी माण्हुनि जे हथनि में अची विया आहिनि। कराची यूनिवर्सिटी, डाव मेडिकल कॉलेज, सिंध मेडिकल कॉलेज, लियारी यूनिवर्सिटी, सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा हाणे सिंधी शागिर्दनि सां भरियल नज़र पिया अचनि। कराची जे निढनि वरनि ॻोठनि खां सवाइ डिफेंस, बेरिया टाउन पिणु अक्सरियती सिंधियुनि जी रिहाइश जा इलाइक़ा बणिजी पिया आहिनि। सो जिन खे सिंध दुश्मनी जी आदत आहे, खेनि पंहिंजी उन अलामत खे मिटाइण लाइ बरनाल हथ करणु घुरिजे। जे उहे पाण नथा करे सघनि त असां जहिड़ा खेनि उहो लेपो लॻाए संदन तकलीफ़ में अफ़ाक़ो आणण जी कोशिशि ज़रूरु कंदा। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं गुल कटोहर जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।